एक ॿी आम ख़बर खां बि वाक़िया ॻाल्हाईंदा त पहिरीं T20 मैच में ऑस्ट्रेलिया पाकिस्तान खे 29 रनसुनि तां शिकस्त ॾेई छॾी। ब्रिस्बेन में खेॾियल T20 सीरीज़ जी पहिरीं मैच बरसात सबबि मुतासिर थी, जंहिं करे मैच 7 ओवरनि ताईं महदूद कई वई। क़ौमी टीम जे कप्तान मोहम्मद रिज़वान टॉस खटे अॻ में फील्डिंग करण जो फ़ैसिलो कयो ऐं ऑस्ट्रेलियन टीम मुक़रर ओवरनि में 4 विकेटुनि जे नुक़सान ते 93 रनसूं ठाहियूं। कैंगरूज़ तरफ़ां गेल मैक्सवेल 19 बालनि ते 43 रनसूं जी धुएंधार इनिंग्स खेॾी। ॿियनि रांदीगरनि में मार्कस स्टोक्स 21, टिम डेविड 10 ऐं जेक 9 रनसूं ठाहे सघिया। पाकिस्तान तरफ़ां अब्बास आफरीदी 2, नसीम शाह ऐं हारिस रऊफ़ हिक विकेट हासिल कई। ऑस्ट्रेलिया तरफ़ां मिलियल 94 रनसुनि जे हद जे जवाब में क़ौमी टीम मुक़रर 7 ओवरनि में 9 विकेटुनि जे नुक़सान ते 64 रनसूं ठाहे सघी। सभ खां वधीक अब्बास आफरीदी 20 रनसूं ठाहे नॉट आउट रहियो। हसीबुल्लाह खान 12 ऐं शाहीन आफरीदी 11 रनसूं ठाहियूं। कैंगरूज़ तरफ़ां बाटलिन ऐं नेथन टे, एडम ज़म्पा 2 विकेटूं हासिल कयूं। गेल मैक्सवेल खे मैच जो बहितरीन रांदीगर क़रार ॾिनो वियो।